खबर शामिल करूं था डहरकी मां डहरकी कींझू भरसा गोठ हाजी कहर सताबू महर में बुम बुम सीसी कींझू क्रिकेट ग्राउंड ते BBSLD टूर्नामेंट सीज़न 3 जे सरमनी इफ्तिताह कयो वियो, जंहिं टूर्नामेंट में 20 मुख़्तलिफ़ ज़िले लेवल जे क्लबनि जी टीमुनि हिस्सो वरितो आहे। जंहिं तां टूर्नामेंट जे मेहमान ख़ासि क़ौमी इतिहाद आल पाकिस्तान जे चेयरमैन मोहम्मद ख़ान महर सनाउल्लाह ख़ान मज़ारी एडवोकेट तालका बार डहरकी जे जनरल सेक्रेटरी ग़ुलाम रसूल महर ऐं ॿिनि इफ्तिताह पिणु कयो। महर क़ौमी इतिहाद आल पाकिस्तान जे चेयरमैन मोहम्मद ख़ान महर सनाउल्लाह ख़ान मज़ारी ऐं एडवोकेट ग़ुलाम रसूल महर ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां बुम बुम जी समूरी टीम अब्दुल सत्तार महर ज़फ़र मज़ारी खे बि जस पेश कयूं था, जेके कींझू जहिड़ी पोइते पियल इलाइक़े में ज़िले लेवल जो टूर्नामेंट कराए इलाइक़े वासियुनि खे तफ़रीह लाइ मौक़ो ॾियनि था। हितां जे इंतज़ामिया जो साथ ॾिन, हिननि जे जेके पाण में ख़दशात आहिनि सभु ख़तमु कराइनि, हिननि खे हिकु मुतमिन थी करे असांजे इलाइक़े जो हिन चीज़ सां नालो बि निकिरे थो। हिन चुलिस्तानी इलाइक़े में तमामु ॾाढी ख़ुशी जो मंज़िल आहे, बयानु करण खां वधीक बहितरु आहे। त अलाह सभिनी ख़ुशि रखे, नेक दुआऊं नेक तमन्नाऊं इंशाअल्लाह तमामु बहितरु ईंदड़ वक़्त में थींदो। मारमतू जो अब्दुल सत्तार मारमतू जो ज़फ़र इलाही मज़ारी साहब ख़ासि करे उनजो तावन आहे। जीअं सभिनी जेके दोस्तनि खे क्रिकेट टीम आहिनि क्लबनि जूं, जीअं सिंध जूं बि आहिनि, पंजाब जूं आहिनि, जेके सिंध जा मिसाल तौर डिस्ट्रिक्ट घोटके जे मुख़्तलिफ़ तालुक़नि जूं आहिनि, जीअं घोटकी तालुको आहे, खानगढ़ तालुको आहे, खानगढ़ तालुको आहे, या ओबाड़ो तालुको आहे, मीरपुर आहे, या ॾेरकी तालुको, टोटल टीमूं हिते आयूं आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे, छाजे करे हे अॼुकल्ह हले थो, तव्हांखे ख़बर आहे कोरोना जी मौसम हले थी त माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरनि कोन था, पर मूंखे हजूं ॾिसी करे जीअं हिते किरोड़ में ॾिसां थो SOPs जे माना जेके दोस्त आयल आहिनि उहे जो फॉलो कंदा SOPs जे तहत माना क्रिकेट ते खेॾी वञे थी। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, मां जस्ट पेश कयां थो जंहिं हिते क्रिकेट मैच दर्शायो आहे। ऐं उन्हनि वधीक चयो त इलाइक़े जे लोकल टीम खे बि घुर्जे त बुम बुम सी कींझू जो साथ ॾियनि ऐं उन्हनि जे हौसला अफ़ज़ाई कनि ऐं गॾिजी पंहिंजे इलाइक़े जो नालो रोशन कनि।